शींहं ऐं गाबे जी कहाणी। हिकु ज़माने जी ॻाल्हि आहे त हिकु माण्हू ढगियुनि जो धण काहे पियो। हिकु ढगी उन धण मां हलदे हलदे थकिजी पई त हमराह छा कयो जो उन ढगी खे उन ॿेले में ई छॾे हलण लॻो। उन माण्हू सोचियो त जेकॾहिं हयाती हूंदसि त वरी अची हीअ ढगी काए वेंदसि, फ़िलहाल धड़ खे पंहिंजी मंज़िल ते पुॼायां। उन ई जंग में उते हिकु शींहं पिणु रहंदो हो। जॾहिं शींहं उन ढगी खे ॾिठो त शींहं चयो त शिकार त मूंखे घर वेठे मिलियो आहे। ऐं शींहं ख़ुशि थियण लॻो। सोचाईं त जॾहिं बुख लॻंदी ज़रूरत पई त इन खे खाईंदुसि। पोइ शींहं उन ढगी वटि वियो ऐं चयईंसि त तूं हिते ई रही पओ, तूं हिते रही पओ, हिते ई पई हल। पोइ थोरे घणे ॾींहंनि खां पोइ उन ढगी खे हिकु गाबो पिणु ॼाओ ऐं उहो गाबो वॾो थियो ऐं शींहं जी ज़ाल जेका शींहण हुई उनखे वरी हिकिड़ो शींहं ॼाओ ऐं उहो बि वक़्त सां गॾु अची वॾो थियो ऐं उन शींहं जो बच्चो उन गाबे जो दोस्त थी वियो। शींहं जो बच्चो ऐं गाबो ॿई पाण में संगती थी विया। वक़्तु गुज़रंदो रहियो। हिकु ॾींहुं शींहं खे अची बुख तपायो ऐं किथां बि खाधो कोन मिलियसि। तंहिं अची ढगी खे चयो त अॼु तुंहिंजे मुंहिंजे हथां मौत आहे। ढगी चयो तूं मूंखे भला खाई छा कंदे? शींहं चयो त मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। ऐं पोइ शींहं छा कयो जो ढगी ते हमिलो करे ढगी खे खाई चट करे छॾियईं। गाबो जेको बि केॾां निकितल हो ॿाहिरि झंग में, सो घुमी फिरी आयो शींहं वटि त छा ॾिसे त शींहं ढगी खे मारे छॾियो आहे। पोइ शींहं गाबे खे चयो त तूं मुंहिंजी माउ जो खीरु पी। पोइ शींहं गाबे खे चयो त तूं मुंहिंजे माउ जो खीरु पी। पोइ शींहं पंहिंजी माउ खे चयो त अम्मा ही मुंहिंजो भाउ आहे। ऐं पोइ शींहं गाबे खे खीरु पियारियो ऐं गॾिजी रहण लॻा। शींहं त गाबे खे खीरु पियारियो, शींहं जो बच्चो बि गाबे सां गॾु हो, पर शींहं जेको जंहिं ढगी खे मारियो हो उहो बि उते रहंदो हो। पर हिकु ॾींहुं गाबो ऐं उहो शींहं ॿई गॾिजी घुमंदे फिरंदे ॿाहिरि झंग खां किथे निकिता। ॿाहिरि जो निकिता त उन गाबे ऐं शींहं खे जो माण्हू ॾिठो त माण्हू उन्हनि जे पोयां पइजी विया ऐं अची वठ पकड़ कयाऊं। त माण्हुनि छा कयो जो शींहं खे मारे विधो ऐं गाबे खे छॾे ॾिनऊं। माण्हुनि जे हथां जो शींहं मारिजी वियो त गाबो पंहिंजी माउ खे यादि करे रोअण लॻो। माण्हुनि खे बि क्यास आयो। एतिरे में उहो माण्हू बि अची उते पहुतो जेको ढगी खे ॿेले में छॾे हलियो आयो हो। घणनि ॾींहंनि खां पोइ उहो माण्हू जो पहुतो। माण्हुनि हुन खे सॼी माजरा ॿुधाई। हुन सॼी माजरा ॿुधी कुदरत जी कहर आॾो तौबा ताइब थियो ऐं ॾकी वियो ऐं सभिनी माण्हुनि खे सॼी कहाणी करे ॿुधायईं त कहिड़े तरीक़े सां ढगी उते हुई ऐं ढगी में गाबो थियो ऐं शींहं खे बच्चो थियो, शींहं कीअं मारियो ऐं शींहं जो भला माण्हुनि जे हथां कुदरत वारे कीअं करायो आहे जो शींहं ढगी खे मारियो ऐं माण्हू वरी उन शींहं खे बदिले में मारे छॾियो आहे जंहिं ढगी खे धोखे सां मारियो हो। बस रब पाक जी कुदरत हुई, सो शींहं खे माराए छॾियईं ऐं गाबे खे बचाए वरितईं ऐं गाबो पंहिंजे असुल मालिक खे मिली वियो। सचो हिन कहाणी मां असांखे हिकु मक़सदु मिलियो आहे त कॾहिं असां पंहिंजनि सां दगा न करियूं, धोखो न करियूं, न त असांखे अहिड़ा ई भयानक नतीजा वक़्तु सिर ज़रूरु मिलंदा। छो त जेको पोखींदासीं सो ई लुणंदासीं। तो उम्मीद आहे हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक वीडियो ॾिसण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा।